दोस्तों, ज़िलज़िला त धरती ते रोज़ अवल खां ईंदा रहिया आहिनि ऐं साइंस जे हिन जदीद दौर में जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि मां हिकु इहो बि आहे त ज़िलज़िले जी अॻुवाट का बि अॻकथी नथी थी सघे। पर ताज़ो तुर्की ऐं शाम में आयल ख़तरनाक ज़िलज़िले खां पोइ हर को सोशल मीडिया ते इहा ख़बर पखिड़ण में लॻल आहे त इजो फलाणे मुल्क में एतिरी सिज जो ज़िलज़िलो आयो। उन जा सबब ॿिया बि हूंदा, पर घणो तणो फ्रैंक हुगर बीट्स नाले हिकु साइंसदान जी हिकु ट्वीट जी बुनियाद ते हीउ गोड़ मतो, जंहिंमें हिन 6 फरवरी ते आयल ज़िलज़िले वारे माॻनि लाइ लिखियो हो त देर या सवेर इन ख़िते में लोॾा अचणा ज़रूर आहिनि। जीअं त ज़िलज़िले जो सबबु धरती खे जोड़ींदड़ टेक्टोनिक प्लेट्स जी हरकतनि सां पैदा थींदड़ लहरूं आहिनि, जेके हिकु न पर अनेक सबबनि जे करे पैदा थियनि थियूं, जिन जी पकी अॻकथी करणु अॼु ताईं नामुमकिन रहियो आहे। पर साइंस उन ते रिसर्च कंदी थी रहे ऐं कचा पका इम्कान बि ज़ाहिर थींदा रहनि था। असांजे मुल्क में फॉल्ट लाइन आहे ज़रूरु, पर उन लाइ अहिड़ी का अॻकथी नाहे कई वई। हल्का लोॾा त ताज़ो उतरनि पासनि न आया बि आहिनि, पर कंहिं वॾे ख़तरे जो इम्कान बहरहाल न आहे। इहे वज़ाहतूं कुराड़ो फ्रैंक बि ॾींदो रहियो, पर हर पासे ज़िलज़िले जी अॻकथियुनि जो ज़ोर वधंदो वियो। अॼु त नेठि तंग थी फ्रैंक साहिबु हिकु ट्वीट कयो आहे त ॿेली ॾाह थियो, आउं को ग़ैब जो आलिम न दरवेश न को पैगंबर, आउं साइंस जो हिकु मुहक़िक़ आहियां जेको ज़िलज़िले ऐं गिरह जे बीहक ते तहक़ीक़ करे उन लाइ हिकु सॉफ्टवेयर जोड़ण जी कोशिशि में लॻल आहियां। इन खां वधीक ॿियो कुझु न आहे। तंहिं करे बहितरु थींदो त न पाण परेशान थियो न ॿियनि खे परेशान कयो ऐं अजायूं ख़बरूं न फैलायो। महिरबानी।